अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 476 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 477 किस्त नंबर 128। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे हिकु माइक जो नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में ॾिसण में ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही माइक जो नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलानी TV हीअ मिस्टेक बि पकिड़े वरिती आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 478 किस्त नंबर 128। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु राणे जे चेहरे ते के बि मार जा निशान कोन पिया नज़र अचनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन वक़्तु राणो रईस जी औताक ते आहे त हिते राणे खे का बि मार कुट जा निशान नज़र कोन था अचनि राणे जे चेहरे ते। ऐं दोस्तों उन खां पोइ राणे जी ग़लती माफ़ करे जॾहिं रईस गफ़ार खान राणे खे घर मोकिलियो त दोस्तों हाणे तव्हां राणे जे चेहरे ते गौर कयो त हाणे राणे जे चेहरे ते मार कुट जा निशान आहिनि। दोस्तों जॾहिं राणो रईस जी औताक ते मौजूदु हुयो त उन वक़्तु राणे जे चेहरे ते के बि चिटा मार कुट जा निशान नज़र कोन पिया आया। त दोस्तों जॾहिं राणो घर पहुतो त ही मार कुट जा निशान किथां आया, जॾहिं त रईस जी औताक ते राणे खे मार कुट बि बाद में न ॾिनी वई। त पोइ छा राणो जॾहिं औताक खां घर ॾांहुं मोटियो त पंहिंजो पाण खे मारींदो कुटींदो पियो आयो छा? बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 479 किस्त नंबर 129। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे हिकु माइक जो नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, ही माइक जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 480 किस्त नंबर 129। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक में हिन जे ॿांह जो हिसो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते माइक में हिन जे ॿांह जो हिसो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 481 किस्त नंबर 129। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ज़ाहिर ज़हूर कैमरामैन जो पाछो कैमरामैन जी सिसीअ जो पाछो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिन मिस्टेक ते न कैमरामैन ध्यानु ॾिनो न वरी डायरेक्टर ध्यानु ॾिनो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 482 किस्त नंबर 129। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही माइक जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक ते न डायरेक्टर ध्यानु ॾिनो न वरी कैमरामैन ध्यानु ॾिनो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीउ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कई पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।